जिले जो सदर करे ऐं तहरीक जो ऐलान तालुके जो सदर करे ऐं तहरीक जे अंदर 300 उस्ताद कराची जे अंदर हुजनि तहरीक जी अहमियत रही पेटेल जी अहमियत रही हिन सां पंहिंजे अहमियतनि खे पाण न्यायो आहे गुलाम रसूल मार सां हिते वेठल जो कंहिंजो बि तालुक न हुजे पर हिन वक़्तु आउं तव्हां सां पेटेल सिंध जे सदारत जे हैसियत सां खिताब करे रहियो आहियां मुंहिंजी शख़्सियत ते मुंहिंजे उहिदे ते मुंहिंजे तक़सीम ते को ॻाल्हाए को आंच रखे तव्हांजे घर जे कंहिं वॾे सां को ॻाल्हाए को लफ़्ज़ करे तव्हां हुनजा तारा कढी सघंदव तव्हांजे मर्कज़ी क़यादत ते वार पिया कनि सोशल मीडिया ते नुक्तचीनी भली थिए मुझे कमर ते दुका नुक्तचीनी ते पर जॾहिं तव्हांजे मर्कज़ी सदर जी इज़त ते वार ते ऐं पेटेल जो मेंबर ख़ामोश हुजे त पोइ तव्हां तंज़ीम खे ताक़तवर चओ था भाई ज़रूरत न आहे गुलाम रसूल कोई वकालत न करे तव्हां पंहिंजे वकार तंज़ीम खे पंहिंजे उहिदे खे जे उन जो तहफ़ुज़ न कयो त उहो यकीन चवां थो तव्हां पंहिंजे हक़नि जो बि तहफ़ुज़ न करे सघो दोस्तन चयो तहरीक लाइ कीअं असांखे ख़बर न आहे सिपाह खे इलेक्शन को हूंदी आहे पोइ डाकू धाड़े हुनजे साम्हूं को गुनाह करे हुनखे फायर करे पोइ एसपी खां सिपाही चवंदो मां पुछी अचां त हिनखे फायर कयां या न कयां तव्हांजी असांजी इज़त ते सरदार शाह वार करे ऐं पोइ मां चवां त मां तहरीक में वञां या न वञां तव्हांजी 24 तारीख़ ते मर्कज़ी सदर सरेआम प्रेस कॉन्फ्रेंस थो करे जंहिंमें मक़ासद मक़सद सभु बयान थो करे जंहिंमें डीएसपी अफसर जो जेके ट्रांसफर आहिनि हिनखे कंडेम कयो थो वञे हिनखे रिजेक्ट कयो थो वञे 2001 खां जेको साल अपॉइंटमेंट आहिनि उन जी सर्विस खे कम करण लाइ ऐलान कयो थो वञे उन सां गॾोगॾु सर्विस इंस्पेक्टर जे लाइ ऐलान कयो थो वञे उन सां गॾोगॾु असांजा मंझंदि मुतालबा उन जे लाइ जेको ऐलान कयो थो वञे सिंध जे अंदरि दर्सी किताबनि जी खोट उन जे लाइ ऐलान थो कयो वञे सिंध जे अंदरि फर्नीचर स्कूलनि खे न आहे उहो ऐलान थो कयो वञे सिंध जे अंदरि स्कूल जूं बिल्डिंगूं नाकारा ज़बूर हालत में उन जे दुरुस्ती करण जो ऐलान कयो थो वञे पर एजुकेशन डिपार्टमेंट जे अंदरि अरबे रुपया जेका बजट मिली आहे उन जे लाइ न्यूट्रल इदारे खां जेको इंक्वायरी करण जो ऐलान कयो थो वञे जे इहा बि दोस्तनि खे ख़बर न हुजे त पेटेल तहरीक छो थी हलाए ऐं सम्झां थो त पोइ थी सघे थो सॼो ॾींहुं जेको घर में रहे थो पोइ त घर जे मसइलनि जी बि ख़बर न हूंदी त मुंहिंजा साईं 24 तारीख़ अधु ऐलान प्रेस कॉन्फ्रेंस में हीउ ऐलान कयो वियो उन खां पोइ सोशल मीडिया आम थी वई आहे उन सोशल मीडिया ते मर्कज़ी काबीना जे मीटिंग जा फ़ैसिला रखिया विया जेका हर माण्हू पढ़े थो जेकॾहिं कंहिंखे को घटि वधि चवे थो उन ते कमेंट जल्दी अची वञे थो पर इहा ख़बर न पई सघे त सिंध जे जनरल सेक्रेटरी मुख़्तलिफ़ सोशल मीडिया वारनि उहे असांजी पोस्ट हलायूं त हिन तरह जेका तारीख़ हलाई थी छो थी ख़बर पए माना अध में दिलचस्पी आहे असांजी ऐं माज़रत सां चवां थो माज़रत सां मतिलबु माइंड को दोस्त करे हिन ऐवान जे अंदरि जेके दोस्त आहिनि काफ़ी दोस्तनि खे इंस्ट्रक्शन मिलनि त पोइ उहे आया ऐं इंस्ट्रक्शन मिलनि त ॻाल्हायो वियो त तव्हांखे हीउ न त ॻाल्हाइणो बिल्कुलु ॻाल्हायो तव्हांखे जवाबु ॾींदासीं पर तंज़ीम जे अंदरि गुज़ारा तंज़ीम आहिनि सभु कंहिंजो पढ़ियल आहे सभु कंहिंखे ख़बर आहे कंहिं सां बि तव्हांजी हमदर्दी आहे इहो तव्हांजो राइट आहे पर जॾहिं तंज़ीम इलेक्शन थी अचनि ऐं भाॼियूं इलेक्ट थी अचनि जे उन जे ख़िलाफ़ थो ॻाल्हाए थो तव्हांखे उन खां पुछण जो हक़ बि आहे अलाए चंदो तव्हांजे तालुक जो कोन हो ज़िले जो कोन हो उन वक़्तु चंदो मर्कज़ जो हिसो वरितो वियो तालुकनि ज़िलनि असांखे ख़बर आहे असां पंहिंजा सिर्फ़ु जेका मर्कज़ जो हिसो जमा करायोसीं
जो को मरकज़ खर्चा 3 साल जे अंदर दोस्त मांगे दे चाहिए पर महीने अला चंदो सा कोन था वठो या चंदो मिले न तो छो न चंदो मिले छो न चंदो मिले तवा हेड़े तरीके सा वर्कर कन्वेंशन कयो जनरल बॉडी कयो तवा ना उस्ताद वाले दिल जो आवाज जरूर ता ॿुधाईंदा पर जॾहिं तव्हां हुननि खे हुकुम कंदो तव्हां जे हुकुम खे लबे कोन करे तव्हां हुकुम वापस न कंदा पर सबबी वक़्त सां रातो रखो या ताके के हम उस्ताद सां भी बरकरार के रातो रखूंगा जिले के हम उस्ताद सां भी बरकरार के रातो रखूंगा तब वो बाजी हेठ हटाए चलिए पीसा बचे कोई हो तो दोस्त बुलाए सिद्ध के अंदर केरन दोस्तन जनरल बॉडी के ऐड कर पर केरन दोस्तन जनरल बॉडी के मखसूस जिला के अंदर आए जब इस तरह फर्स्ट हम लोग मैं हर मीटिंग में जाऊंगा लोग सामने दे लो सकल के अंदर उस्ताद सा गडो गड सारी ओदेदार सा गडो गड हम उस्ताद के भी खबर था मुझे बेटे जो कम छाए मुझे ओदेदार करे चाहतो मुका मटे चाहतो मादिया चाहतो उन्हें की खबर है बाकी की जगह खबर नहीं तो सब भी बात खबर को जे तंजीम के मुनज़्ज़म करवा मुतहद करवा ये सब जो का असांखे पाण खे उन ते अमल करणो काफ़ी दोस्त हलालो दुकान ते दोस्तन चयो 7 तारीख़ जी तारीख़ असां जो का छॾी वई ते अॼु उस्ताद 1.25 लाख उस्ताद जी तजवीज़ पंहिंजी आहे क़ाबिल